गाड़ी को खपजी वञे, मालिक ॾींदो 1000 रुपया कमीशन। गाड़ी को खपजी वञे, हले हट, गाड़ीअ में उंगली तो लॻाई, मेरी थी पई त अॼु गाड़ी खपाणी है, पैसा मिलंदा मालिक खां। गाड़ी जो खपजी वञे। अरे गाड़ी लगे थी विकामजे भी, मां तो वठा। अॼु हिनखे बरो ॾियांसि, विकिणांसि त कुझु पैसा खीसे में अचनि। अरे दादा जय झूलेलाल। अरे भाऊ किथे, हेठ ॾिस हेठ। अई एतिरो नंढो नंढो माण्हू। अरे भाऊ ही गाड़ी विकामजे भी जा, मूंखे वठणी आहे, मूंखे मां लाहींदमि। निभागा ही रांदीको कान अथई, कार अथई, ॿिए किथे वञ रांदीको ॻोल्ह। लुंडा माण्हू गेर लॻाइण ईंदो अथई? हाँ ईंदा ईंदा, मूंखे 5 गेर ते गाड़ी हलाईंदो आहियां मां। अच्छा, तोखां वॾो त टायर अथई? अलाए कीअं थो हलाई लुंडा माण्हू। हली आम्हूं साम्हूं वेही ॻाल्हाईंदासीं, तूं हिते वेह, भित सां भित मिलंदी त पोइ ॻाल्हाईंदासीं। कुछ भी गाड़ी वठणी आहे? हाँ वठणी है, मूंखे वठणी है। अरे वाह वाह, तव्हां साईं शुरू खां ई अहिड़ा नंढा निटा आहियो या हाणे थिया आहियो? ना मूंखे बिल्ली चपाए वई हुई, मां तॾहिं खां अहिड़ो अची वियो। हाँ तव्हांखे छा थो छा, गांधी दवा 1 नंबर अथव, सभु कुछ बढ़िया अथव, शइ अहिड़ी किथे मिलंदव। दादा जय झूलेलाल। अॻिता जी बिटाऊ केरु भाऊ, ये गाड़ी वठण आया आहिनि छा? न न न, हिननि जे घर में केरु गुज़ारे वियो आहे न, हुनजी छेड़ा आयो आहे असांखे। तव्हां वञो न, असां ॻाल्हायूं पिया न। अच्छा तव्हां असांजे विच में छो थी अची वञो? जिते ॾिसो केरु ॿ माण्हू ॻाल्हाइनि न, विच में टपकी वञो। लुंडा माण्हू अहिड़ी माई, त वञो न तव्हां। न ही गाड़ी वठण आयो आहे हिते। तव्हां छॾो, असांजो थिक आहे, सौदो थिए थो, विच में थी अची वञो। साईं 8 लखे रुपए में तव्हांखे 9 लख में मां गाॾी, ॾिसो केतिरी बढ़िया गाॾी आहे, टायर केतिरा सुठा मुंहिंजी गाॾीअ जा, लिखो टायर मस्त अथव सभु। भाऊ ॻाल्हि कयां टायरनि जी, त टायर विसामल थियो, बिल्कुलु ख़तम था। भाऊ किन्नी माई अथव, टायर काॾे वेंदसि विसामलनि। हलो तव्हां ही ॾिसो शीशो, केतिरो प्यारो शीशो अथव, ॾिसो। अरे भाऊ ही शीशनि जी ॻाल्हि कयां त शीशा गोंद आहे न, गोंद गोंद सां चिपकायल आहिनि शीशा, कम जा कान अथव। कोई गोंद त शीशा चिपकाए वेंदा भाऊ, अहिड़ो शीशो अथव, अंदरां ॾिसणा हो त परियां तक जा माण्हू नज़र ईंदव, केतिरो गाॾीअ खे मोड़ो मुड़ी वेंदव। अरे न भाऊ गोंद सां चिपकायल आहिनि, ये कान अथव शीशा। अरे हितां तूं निकल रे हितां, छो थी फिटाई माण्हुनि खे, कीअं ग्राहक लॻनि था, फिटाईंदी असांजा ग्राहक। गोंद जा शीशा लॻाइबा विकिणो कार खे। निभागी निकिरी वञ, मां ॿुधाई थो, इहो त तूं मर्द न आहीं, न त मां भनी सरावा झूलण जो ख़र्च सम्झ, तूं माई निकिती आई। वञ तव्हां। भाऊ कार में काई दिक़त न अथव, तव्हां कार वठो, तव्हांखे 10 लख जी विकिणाव।